अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन विद अली काजी में भलीकार आवां यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन कंदा सीनियर तज्ज़ियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, कल भी पाण थोरो ज़िक्र कयो इन बारे में त को वरी ख़बरूं हलणु शुरू थियूं सदाती निज़ाम जूं, होॾां सदाती निज़ाम जूं ख़बरूं हलणु शुरू थियनि थियूं, जॾहिं स्ट्रॉन्ग वठनि थियूं पियूं, एॾां ई वरी हेॾां मुलाक़ातुनि जूं बि ख़बरूं अचनि थी पियूं त PMLN जी बि कोई मुलाक़ात थिए थी PMLQ सां, काफ लीग सां, आसिफ़ ज़रदारी साहब जी मौलाना फज़ल रहमान सां राब्तो थियो आहे, जंहिंमें चयो वियो आहे त गॾु कमु करिणो आहे, जेॾां होॾे स्पीड वठिजे थी त हेॾे बि स्पीड वठिजे थी। न थोरो शयूं पाण में ई गॾियल बि आहिनि, अलॻि अलॻि बि आहिनि। जेके इहे ख़बरूं अचनि पियूं त क्यू लीग सां यानी चौधरी परवेज़ इलाही सां, नवाज़ लीग वारनि ऐं जहांगीर तरीन ग्रुप जा माण्हुनि जी का मुबैना तौर ते मुलाक़ात थी आहे जंहिंजी अञा तस्दीक न आहे, इहो बिल्कुलु सम्झ में अचण वारी ॻाल्हि आहे। इहा अगरि मुलाक़ातूं थियनि पियूं त पोइ इहे तव्हां नो कॉन्फिडेंस जे तनाज़ुर में ॾिसो त सुभाणे अगरि क़ौमी असैम्बली जे अंदरां का तब्दीली अचणी आहे त इहे तव्हां मुलाक़ातूं उन तनाज़ुर में ॾिसो। ऐं अगरि इहे मुलाक़ातूं थियूं आहिनि, अगरि इहे कंफर्म थियनि थियूं त इन जो मतिलबु इहो थियो त ग़ैबी ताक़तनि जेको आहे उहो न्यूट्रल थी वियूं आहिनि ऐं चवनि पिया हर को पंहिंजे पंहिंजे मुंहुं भले कुझु कोशिशि करे वठे। जेको आसिफ़ ज़रदारी साहब ऐं मौलाना फज़ल रहमान साहब जी मुलाक़ात आहे, इहो आउं सम्झां थो इहो बि इन ई सिलसिले जी कड़ी आहे, पर फ़िलहालु पीपल्स पार्टी डायरेक्ट नवाज़ लीग सां राब्तो न पई करणु चाहे ऐं डायरेक्ट अञा शायदि कम्युनिकेशन बहाल थिए बि न, छाकाणि पोइ भेरे ज़रदारी साहब ऐं मियां नवाज़ शरीफ़ जे विच में हिकिड़ी आख़िरी जेका मीटिंग थी उनमें थोरी तलख़ी बि थी वई ड्यूरिंग द मीटिंग, त पोइ ई मौलाना फज़ल रहमान खे ई विच में हिकिड़ो किरदारु वारो रोल पुल जो किरदारु अदा कंदा बेसिकली पीपल्स पार्टी ज़ाहिर आहे ही जेको लॉन्ग मार्च जो मामिलो आहे, पर हुनखां वधीक हुनजी मदद मौलाना फज़ल रहमान खां कोन घुरंदी हूंदी पीपल्स पार्टी, पर ज़रदारी साहब जेका ॻाल्हियूं करे बि रहियो हूंदो मौलाना फज़ल रहमान सां, उहो नवाज़ शरीफ़ लाइ करे रहियो हूंदो त जीअं सुभाणे जेका अगरि को इन हाउस तब्दीली जी ॻाल्हि थिए थी त उन लाइ पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग में वाया मौलाना फज़ल रहमान शुरू में ऐं PDM को गॾियल हिकमत अमली जोड़े सघनि। सो हिन जो मतिलबु ही जेके सरगर्मियूं वधियूं आहिनि त इन जो मतिलबु इहो थियो त किथां बि व्हाट्सएप ते को फ़ोन न पई अचे त रुकावटूं न आहे, मतिलबु ज़ाहिरी तरह हिन महिल ताईं, सुभाणे जी ख़बर ख़ुदा खे। जेका सदारती निज़ाम वारी सोशल मीडिया ते वठ पकड़ लॻी पई आहे, चवनि था हाणे SN इक़बाल साहब शायदि पार्लियामेंट में बि उनजे ख़िलाफ़ ठारा पास कंदा यानी पेश कंदा, यानी पार्लियामेंट जे हक़ में पार्लियामेंट मां ई ठारा पास पियो थिए। पार्लियामेंट केतिरी असां वटि कमज़ोर शइ आहे त पार्लियामानी निज़ाम लाइ पार्लियामेंट में ई ठारा पास थींदो। ॾिसो सदारती निज़ाम असांजे मुल्क में कल्ह बि गुज़ारिश कई पई त आइनी तरह हुनजे लॻण जो सिर्फ़ु हिकिड़ो रस्तो आहे त ही पार्लियामेंट घर वञे, नई दस्तूर साज़ आइन साज़ असेंबली पार्लियामेंट असेंबली आइन साज़ असेंबली इलेक्ट थिए, यानी हिकिड़ी इलेक्शन थिए पाकिस्तान में जेका कॉन्स्टिट्यूएंट असेंबली इलेक्ट करे, नया मेंबर चूंडिजी अचनि, जेको जंहिंजो कमु इहो हूंदो त नओं कॉन्स्टिट्यूशन ठाहिनि, उहो अचनि ऐं पोइ नओं हिकिड़ो मुल्क लाइ सदारती निज़ाम जो ठीकु आहे कानून सॼो नओं आइन ठाहिनि। उनजी हींअर मूंखे को किथां बि को सुरपे नथो नज़र अचे, भले हिन ते माण्हू बाख़बर ज़रियनि मां लिखनि पिया, थी सघे थो हुननि जा ज़रिया मज़बूत हुजनि, मूंखे लॉजिकली मंतक में सम्झ नथी अचे त हिन महिल मुल्क जॾहिं फिनेंशियल सूरत हाल, माशी सूरत हाल बि ठीकु न आहे, जेको ख़िते जी सूरत हाल आहे ख़ासि तौर ते अफ़गानिस्तान जे हवाले सां उहो बि असांखां थोरो असां लाइ हुन में मुंधल आहियूं, अमेरिका सां मामलात बि अञा उहे न आहिनि, खोड़ सारी शयूं थियनि पियूं, इन विच में मुल्क में हिकिड़ो नओं बहरान पैदा करे छॾिजे ऐं कॉन्स्टिट्यूएंट असेंबली जी चूंडूं कराइण लाइ हिकु, इहो मूंखे लॉजिकल ऐं मंतक नथी सम्झ अचे। सो मुंहिंजो ख़्यालु आहे त हीअ जेका बहस आहे सदारती निज़ाम वारी, इहा मिड़ई थोरो ॿिए पासे दुनिया खे मसरूफ़ करणु आहे ताकी हिन पासे ॿियनि इशूज़ ते ध्यानु न वञे। असल इशू आहे अगरि आहे हिन महिल पावर गेम में जेको आहे उहो इशू ई आहे नो कॉन्फिडेंस, लॉन्ग मार्च पर बेसिकली नो कॉन्फिडेंस, इन हाउस चेंज, ही सभु मामलात अगरि तव्हां किथे वञी जोड़ींदव त पोइ हू कंहिं न कंहिं नोटिफिकेशन सां जुड़ियल आहिनि। जेको हिन साल में को न को नोटिफिकेशन थियणो आहे, मूंखे ख़बर न आहे कहिड़ो थियणो आहे। सो ही सभु शयूं हिक ॿिए सां जुड़ियल आहिनि
लेकिन ॾिसूं छा थो थिए। जी हा। अच्छा, पर पोइ इन में अगरि नून लीग जी वफ़द जूं ईअं मुलाक़ात बि थियनि थियूं PMLQ सां, ऐं अगरि PMLQ नून लीग सां कहिड़े तरीक़े सां अंडरस्टैंडिंग में अची थी वञे, त पोइ वाक़ई पीपल्स पार्टी जी PDM खे वाक़ई पोइ त पीपल्स पार्टी जी ज़रूरत न आहे PDM खे, अगरि उहो इहो करे था। न, मुंहिंजो ख़्याल आहे क़ौमी असेंबली में पोइ बि ज़रूरत पवंदी, पंजाब में न पवंदी। अच्छा, पंजाब में? हा, क़ौमी असेंबली में क्यू लीग वटि एतिरा वोट न आहिनि, पीपल्स पार्टी जे वोट जी ज़रूरत पवंदी, पर पीपल्स पार्टी नो कॉन्फिडेंस जे त हक़ में आहे न, उहो तुंहिंजे ख़िलाफ़ु आहे ई कोन। लेकिन वरी सुवाल इहो आहे त अगरि क़ौमी असेंबली मां नो कॉन्फिडेंस पाण हिकिड़े जे मफ़रूज़े ते डिस्कशन्स हलनि पियूं, अगरि पाण सम्झूं त नो कॉन्फिडेंस अचे पियो, अदम इतमाद अचे पई, त हुनजी सूरत हाल छा आहे? ॿ सूरतूं थी सघनि थियूं। हिकिड़ी आइनी, गैर आइनी त खोड़ सूरतूं थी सघनि थियूं, आइनी ॿ रस्ता थी सघनि था, टे इनफैक्ट। हिकिड़ो इहो आहे त अपोज़िशन हिकिड़े इतिहादी धुर खे टोड़े वठे, कुझु MNAs सरकारी PTI जा टुटी वञनि, जहांगीर तरीन ग्रुप अची वञे कि गिराए सघाए वञी स्पीकर खे चवनि नो कॉन्फिडेंस। ठीकु आहे, हिकिड़ो तरीक़ो इहो आहे। ॿियो तरीक़ो इहो आहे त कुझु अहिड़ा मारूज़ी हालात पैदा थी वञनि जो ख़ान साहब पाण चए आउं छॾियां थो, त पोइ नो कॉन्फिडेंस जी ज़रूरत न आहे, पोइ तव्हां नए लीडर ऑफ अपोज़िशन खे वोट ऑफ कॉन्फिडेंस वठिणो पवंदो, पोइ एतमाद जो वोट वठिणो पवंदो, अदम एतमाद जी ज़रूरत न पवंदी। टियों जेको हिकिड़ी वरी सुरबाट आहिनि, जेका इलेक्शन कमीशन इहो चयो त जेको इलेक्शन जेके स्क्रूटनी कमेटी इलेक्शन कमीशन जी जेके PTI जा हिननि अकाउंट्स जी छांटी कई, छंछाण कई आहे, त हुनमें जेके ख़ुफ़िया रखिया विया हुआ हिसा हुन स्क्रूटनी कमेटी जी रिपोर्ट जा, उहो बि चवनि था त पब्लिक कयो। हाणे कई माण्हुनि जो ख़ुदि जेको हुनजो जेको हिन फरियादी आहे हिन में छा अकबर एस बाबर जेके साहिब जंहिंखो हुन स्क्रूटनी जंहिं कराई आहे, जेको 3.5 साल अॻु जंहिं दरख़्वास्त दाख़िल कई इलेक्शन कमीशन में, उनजो चवणु आहे त ही जेके हिसा खुलंदा त माण्हुनि जी ॾंदनि में आङुरियूं अची वेंदियूं। मुख़्तलिफ़ ॿिया ज़रिया बि इहे दावा कनि था त हू जेके ॿिया हिसा ईंदा त सफ़ा किसा ज़ोर थी ईंदा। अच्छा, अगरि अहिड़ा ॾिसो न, अगरि हुन में फॉरेन फंडिंग यानी की कंपनी जी फंडिंग थियल आहे, पॾेही कंपनी जी कंहिंजी फंडिंग थियल आहे, हाणे माण्हू त अलाए छा छा चवनि था त इज़राइली आहिनि फलाणे, अलाए छा छा चवनि था, मूं पढ़ियो कोन्हे। त अगरि इहो थियो त ॾिसो आख़िर में हुन सॼी तस्दीक कयल आहे इमरान ख़ान पारां एज़ पार्टी चेयरमैन, त ही जेके असीं अकाउंट्स जमा करायूं पिया इहे बिल्कुलु ठीकु आहे, त पोइ आर्टिकल 62, 63 त हिते बि अप्लाई थी वञे थो न, अहलियत ऐं नाहिलियत वारी ॻाल्हि शुरू थी वञे थी न, त नाहिली जी सूरत में बि इन हाउस चेंज ईंदी। अच्छा, माना पोइ जे अगरि ईअं सम्झिजे त अपोज़िशन जे तरफ़ां इन हाउस चेंज लाइ तयारी आहे, मतिलबु कहिड़े बि तरीक़े सां इमरान ख़ान साहब जेके आहिनि उहे मुश्किल में आहिनि। तव्हां सही लफ़्ज़ इस्तेमालु कयो, मुश्किल में आहिनि। भई क़तन ज़रूरी न आहे त हिन मुश्किल मां तरी ॿाहिरि नथा अची सघनि, नामुमकिन आहे, इहे न आहे, नामुमकिन न आहे, लेकिन मुश्किल में ज़रूर आहिनि। ऐं अगरि कुझु हुननि ॿिया फ़ैसिला अहिड़ा कया जिन मां को ग़ैबी ताक़तूं ख़ुशि थियूं संदसि कारकर्दगी मां, त थी सघे थो त हुनखे हिन बुरहान मां बि कढी ॿाहिरि करे। जी हा, मुमकिन आहे। ठीकु आहे, कॉलर सां गॾु इकराम ख़ासकली मातली मां। जी ख़ासकली साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम काज़ी साहब। वालेकुम सलाम। यानी साहब, काज़ी साहब खां ॾिसो त ही जेके ॻाल्हियूं हींअर तब्दीली जूं हलनि पियूं, ऐं हींअर ताज़ो निजी TV चैनलनि ते बि सदारती हिकिड़े निज़ाम जी हिकिड़ो बाक़ाइदे कैंपेन स्टार्ट कई वई आहे। ऐं त काज़ी साहब सां मुतफ़िक़ आहियां त इहो जेको बि शोशो आहे उहो छॾियो वियो आहे, जेका हींअर ताज़ो IMF आहे या इन्हनि जी जेके शर्तूं आहिनि या महांगाई आहे, इन्हनि खे थोरो घणो डाइवर्ट करण लाइ। बहरहाल ज़ाती तौरु जेको मुंहिंजो आहे तर्जीह आहे त हींअर अहिड़ी का बि तब्दीली ज़ाती तौरु मूंखे नज़र न पई अचे, छाकाणि त जेका जंहिं तरीक़े सां इमरान हुकूमत कमु करे पई, उहा अवाम जी त भले मुखालिफ़त में हुजे या उनजे सूटेबल न हुजे, पर सरकारी धुरनि लाइ इन खां वधीक सवलो ऐं सुहिणो ॿियो को क़ुरान अहिड़ो कोन मिलंदो जेको जीअं इमरान ख़ान इनखे करे पियो। सो काई साहब खां तर्जो वठंदुसि त पोइ ही जेके ॻाल्हियूं आहिनि, छो जो छाकाणि इन जे पोयां 2-3 शयूं बि आहिनि न, ॾिसो हीअं सदारती ऑर्डिनेंस जी ॻाल्हि कनि पिया, छो जो ही कहिड़ी बि सूरत जे क़बूलनि लाइ तयारु कोन्हे नून ऐं
पीटी खे मथे। सो काई साहब खां तजुर्बो घुरंदसि त छा इहा जेका ॻाल्हि आऊं सोचां पियो इहो सही आहे या ग़लति आहे। ठीकु आहे कासकली साहब, ॿियो बि कॉलर इरफान अली खोसो कराची मां। जी खोसो साहब छा चवणु, कश्मीर मां। जी खोसो साहब छा चवणु चाहींदा? खोसो साहब टीवी बंदि करे ॻाल्हाइजो। सर अलिकारी साहब सवाल इहो आहे त हिन वक़्तु जेकी बलोचिस्तान में जमियतुलमा इस्लाम जे हवाले सां जेकी शमूलियत थियनि थियूं, छा तव्हां सम्झी सघो था त हिन वक़्तु जमियतुलमा इस्लाम पाकिस्तान जी हुकूमत बलोचिस्तान में अची सघे थी? ठीकु आहे सर इकराम साहब जेके मातली मां फ़ोन कयो ऐं चवनि पिया त सदारती पहिरीं त चयो सदारती निज़ाम मूं अर्ज़ु कयो त आइनी तरह त उनजो तरीक़ो इहो आहे त आइन साज़ असेंबली ॿी चूंडिजी अचे जंहिंजी हींअर मुल्क में आऊं नथो सम्झां कोई। बाक़ी अगरि असां वटि असांजे मुल्क में ॿ टे दफ़ा सदारती निज़ाम अॻु में रही चुको आहे जॾहिं ग़ैर आइनी हुकूमत हूंदी आहे। मिसाल अयूब ख़ान जी हुकूमत खे तव्हां छा चवंदव? सदारती निज़ाम हो। ज़ियाउल-हक़ छा हो? सदारती निज़ाम हो। रेफरेंडम कराए सदारती निज़ाम अची ईंदा। मुशर्रफ साहब सदारती निज़ाम हलायो। सदारती त उहो त थियो आइन खां बालातर थी। पोइ त वरी ट्रीज़न लॻो बि न। पोइ अलॻि ॻाल्हि आहे, ट्रीज़न त पोइ छा थी वियो, फ़र्क़ु कहिड़ो पइजी वियो। सो ॻाल्हि इहा आहे त अगरि त आइन जे अंदरि रहंदे सदारती निज़ाम जी ॻाल्हि थिए पई त उनजो मूंखे फ़िलहाल त को नथो नज़र अचे। तव्हां चओ था त सही पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग क़ाबिल क़बूल न पियूं पवनि, शायदि इशारो उहे ग़ैबी ताक़तनि ॾे आहे। सही मां तव्हांखे अगरि इकराम साहब तव्हां मूंखे अगरि टिघे अरसे खां ॿुधो था ऐं मुंहिंजो शो खे फॉलो कयो था, मुंहिंजो हिकिड़ो कंसिडर्ड ओपिनियन आहे फॉर द लास्ट आई थिंक 2-3 ईयर्स नाउ, 2-3 साल थी विया आहिनि। GT रोड खे टिघे अरसे ताईं तव्हांखे वणे न वणे, पब्लिक नैरेटिव वैसे बि टिघे अरसे ताईं ॾुखियो आहे न। हा तव्हां हमेशह इहो चवंदा आहियो, हमेशह तव्हांखे करेक्ट कंदो आहे। पब्लिक नैरेटिव हिते लाड़काणे में तव्हां जेको वणे ठाहे वठो, कोयटा में तव्हां भले जेको वणे ठाहे वठो, तव्हां वञी बन्नू ऐं हज़ारा में जेको वणे ठाहे वठो। GT रोड जो नैरेटिव प्लीज़ करेक्ट योर सेल्फ, ठीकु आहे न, थोरी महिरबानी कयो, तव्हांखे जनरलाइज़ न करे छॾियो। त GT रोड जो नैरेटिव खे या हुनजो ओपिनियन खे उनखे डिघो अरसो इग्नोर करणु ॾुखियो आहे। अलिफ़ ॿिए ॻाल्हि इहा आहे त अगरि कंहिं इंडिविजुअल जी के यानी हिकिड़े शख़्स जी ॿिए शख़्स सां को ज़ाती अटका थी बि वञे थो त हिकिड़ा वक़्तु अचनि था त उहे शख़्सियतूं हटी वञनि थियूं, पर सियासी शख़्सियतूं जेके आहिनि उहे मौजूदु रहनि थियूं। त वरी किसो मूं तव्हां कई दफ़े मिसाल ॾिनो, मोहतरमा शहीद जो नवाज़ शरीफ़ जो वापसि अची आया, माण्हुनि चयो त न ख़तमु थी वियो, को मुस्तक़बिल न आहे, वापसि आया। त ईअं ई आऊं सम्झां थो त हीउ तव्हांजो थोरो हीउ जेको सोचण जो आहे, आऊं सां तव्हां सां इन ॻाल्हि ते इतफ़ाक़ नथो कयां त ऐं कुझु न कुझु मामलात ठीकु थिया आहिनि तॾहिं PTI खे फ़िक्र बि थी आहे त डील थिए पई। इहो छो परेशानी आहे? इहो नवाज़ PTI खे छो परेशानी थी आहे त नवाज़ लीग जा 4 अॻवान हीअं थियण वारा आहिनि, वज़ीर आज़म जा लाइ केतिरा उम्मीदवार, हुननि खे छो परेशानी आहे? अगरि हुननि जी पार्टी में ॾफेर आहे नवाज़ लीग वारनि में त हीअ त मुख़ालिफ़ आहिनि, भले बि उका ॾफेर हुजनि, परेशानी छो पई थिए? पाण खे सरकार खे परेशानी आहे। कॉलर आहिनि, पोइ खुशो साहब जी ॻाल्हि ते अचूं था। वसीम कुरैशी हैदराबाद मां। जी कुरैशी साहब क्या कहना चाहेंगे? और भाई आपको भी आज मैं सवाल करना चाह रहा हूँ सर से, दरख्वास्त है मेरी कि समाजी और वेलफेयर का काम सर नापेद हो रहा है, तो आपसे सर दरख्वास्त है मेरी कि इन कामों को भी आप अपने चैनल प्रमोट करें सर, मेहरबानी करके। और एक ठीक है चंदा त सोशल वेलफेयर जा कम खुशो साहब छा चयो पहिरीं? खुशो साहब जो त जमात इल्म फज़ल में जेको हा सही मूंखे ख़बर न आहे कहिड़ी शमूलियत बलूचिस्तान ज़रूरु थींदी हूंदियूं। सही हिन ॿिनि सूबनि में JUI जो भुट्टो साहब जे ज़माने खां वठी 70 खां वठी KP में ऐं बलूचिस्तान में पावर गेम में हुनजो पंहिंजो शेयर रहियो आहे। नैप में शामिल हुयूं, ॿियनि में टिघे अरसो। सो बिल्कुलु अगरि शमूलियतूं थींदियूं हूंदियूं त थींदियूं हूंदियूं। मूंखे घणी ॼाण न आहे। साईं चवंदा हुकूमत ईंदी की न ईंदी?
मूंखे कहिड़ी ख़बर साईं, हुकूमत जी ख़बर त मूंखे, मुंहिंजे ख़्याल आहे अब्दुल क़ुद्दूस साहब ई रहंदा बलूचिस्तान में, अब्दुल क़ुद्दूस साहब जी हाँ, पोइ हुकूमत कंहिंजी बि हुजे, कंहिंजी हुजे। कुरैशी साहब जेको चवंदा कोई साहब, मैं देखें, बात यह है कि कोई समाजी खिदमत कर रहा है तो बहुत अच्छी बात है, लेकिन जो वाकई में समाजी खिदमत करते हैं, अब ये कुछ NGOs और दूसरे मामलात पे तो मैं नहीं तबसरा करता, लेकिन सत्तार ईदी साहब मिसाल करते थे, अल्लाह उनको जन्नत फिरदौस में जगह दे, अब उनके साहबजादे करते हैं, वो कभी किसी चैनल और किसी पब्लिसिटी के मोहताज थे ही नहीं। जी हाँ, कभी सत्तार ईदी उनका खुद ही मीडिया जाता था, जी हाँ, मीडिया ढूंढता था, मीडिया उनको ढूंढता था। तो जो समाजी खिदमत करते हैं उनके जो अमल होते हैं वो किसी तशहीर के मरून मिन्नत या उसके मोहताज नहीं होते। तो बहरहाल, लेकिन अच्छी बात है अगर कोई समाजी खिदमत कर रहा हो तो। ठीकु आहे सर। अच्छा, होॾां कल्ह मतिलबु जेको ॻाल्हियूं अचनि थियूं पियूं त गवर्नमेंट वञे थी पई, हेॾो गोड़ लॻो पियो आहे, पर अॼु वरी नैब जेको आहे उन ई ॻाल्हि ते अड़ियल आहे। अॼु वरी नैब जेका वरी एप्लीकेशन दायर कई आहे त मरीम नवाज़ शरीफ़ जी जेका आहे उहा ज़मानत रद्द कई वञे ऐं मिसाली सलाह मतिलबु हिकिड़े जुर्माना आया वञनि छो जहिड़े तरीक़े सां हुन पंहिंजी ज़मानत खे जेको आहे मिसयूज़ कयो आहे। ॾिसो, मिसयूज़ छा कई? ॾिसो, अगरि त को माण्हू चए त मूंखे ज़मानत खपे त छाकाणि त मुंहिंजी टंग टुटी पई आहे ऐं आउं बिस्तर ते रेस्ट करणु चाहियां थो, ऐं पोइ ॿिए ॾींहुं ख़बर पए त हू 100 मीटर जी दौड़ में डोड़े पियो, त पोइ त थियो मिसयूज़। हिकिड़ी सियासतदान आहे, जी हाँ, जी हाँ, बेल ते ॿाहिरि ईंदी त सियासत ई कंदी न, हू को हाउस वाइफ त कोन्हे। अजीब। सो उहो नैब ऐं हीअ जेके इदारा आहिनि, हीअ पंहिंजो कमु उन महिल ताईं आख़िरी मिनट ताईं जारी रखनि न। ज़ाहिर आहे हिननि खे त पोइ जॾहिं हुकूमत चेंज थींदी त पोइ हिननि जा सरबराह बि चेंज थींदा, पोइ वरी हू नई कहाणी ॿुधाईंदा। जी हाँ, जी हाँ। इन ते हिकिड़ो नंढिड़ो सुवाल आहे, पर कॉलर वठी वठो। डॉक्टर मुश्ताक नुनारी हैदराबाद मां। जी डॉक्टर साहब, छा चवणु चाहींदा? सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सर, असां जेके रिटायर्ड डॉक्टर्स आहियूं उन्हनि जी ग्रुप इंश्योरेंस लाइ हालांकि हायर कोर्ट्स बि डिसीशन ॾिनो आहे, तंहिंजे बावजूद बि अञा ताईं उहो इम्प्लीमेंट थिए कोन थो। हालांकि पंहिंजो असेंबलियुनि में बि इहो चवंदा रहंदा आहिनि असां हल कंदासीं, हल कंदासीं, ऐं हायर कोर्ट्स बि इहो डिसीशन ॾिनो आहे, अञा ताईं उन ते। ठीकु आहे डॉक्टर साहब। जी डॉक्टर साहब, ये ॻाल्हि अक्सर दोस्त तव्हां हेल्थ डॉक्टर्स जी ॻाल्हि कयो पिया, पर मुख़्तलिफ़ रिटायर्ड टीचर्स बि, एजुकेशन वारा बि, ॿिया बि चवंदा आहिनि त ग्रुप इंश्योरेंस। ऐं जॾहिं आला अदलिया बि चई छॾियो, अलाए असांजी हुकूमत छो नथी करे प्रोविंशियल गवर्नमेंट खे इन मामले खे एड्रेस करणु खपे। एतिरी कंप्लेन्स आहिनि ऐं ज़ाहिर आहे ही सभु रिटायर्ड माण्हू घुरनि था, हिननि जा ई पैसा आहिनि, हिननि खे मोटाए मिलणु खपनि। ज़ाहिर आहे एतिरनि ॾींहंनि खां अलाए चकर छा आहे, अलाए छो डिफरेंट डिपार्टमेंट वारा माण्हू ॻाल्हि कंदा आहिनि अक्सर बेशितर हिन सां रिलेटेड। ऐं सभु हिकु जीअं तव्हां ॻाल्हि कई त नैब जी, त हिकिड़ो माना ईअं ज़हन में ॻाल्हि अचे थी त हूअं अमूमन अहिड़ो सम्झो वेंदो आहे त इहे इदारा मोरलेस रियल मतिलबु सगारे हल्कनि जे हुन सां हूंदा आहिनि, रिलेटेड हूंदा आहिनि, उन्हनि जी सोच सां रिलेटेड हूंदा आहिनि। नैब अञा ताईं सरकार जी सोच सां हले थो पियो? न, ईअं न हूंदो आहे। हाणे इन जी बारीकियुनि ते पाण न ॻाल्हाए सघंदासीं, छाकाणि त अखियुनि सां त न तव्हां ॾिठो आहे न मूं ॾिठो आहे। जी हा, जी हा। लेकिन बहरहाल हिन में कुझु पॉलिसीज़ हूंदियूं आहिनि, ऐं ईअं त न आहे त को ग़ैबी ताक़तूं जेके आहिनि उहो को कंहिंजी हिमायत में त को इंस्ट्रक्शन कोन ॾिनी आहे। थींदो इहो आहे त अक्सर हू थियो न त वर्ल्ड वॉर 2 ख़तमु थी वई, पोइ हीअं 10-12 साल अॻु बि जेको आहे उहो जापान जा ॿ फ़ौजी के जंगलनि मां अलाए किथां हथ आया, कोरिया मां अलाए किथां हथ आया, जी असां कोरियन जे जंगलनि में, अलाए कहिड़े हुन मां। त चयो त बाबा जंग त ख़तमु थी अचे, असांखे हुकुम ई न पहुतो, असां सम्झो जंग जारी आहे। त करे हिकिड़े सरकारी मुलाज़िम वीचारा जेके आख़िरी ऑर्डर हूंदा आहिनि, जेके लास्ट रिसीव्ड ऑर्डर्स हूंदा आहिनि, उन ते इम्प्लीमेंट करे रहिया हूंदा आहिनि। ठीकु आहे, जेसि ताईं नवां ऑर्डर मिलनि। ठीकु आहे। कॉलर असां गॾु अहमद नवाज़ रिंद जैकबाबाद मां। जी रिंद साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। हा साईं, मां जेका पुलिस कॉन्स्टेबल ॻाल्हायां पियो, असल में साईं जन असां कुझु टाइम अॻु में मां बॉर्डर फोर्स जे हवाले सां बि ॻाल्हायुमि। साईं जन जो माशाअल्लाह आवाज़ में वॾो वज़न हुयो ऐं असांजो इशू ॿुधो वियो। हाणे बि अपडेट सिस्टम जो मसइलो हले थो। टोटली असांजी जेकी बि पुलिस कॉन्स्टेबल्स सोशल मीडिया ते डे बाय डे एक्टिव थींदा वञनि था, पर अफ़सोस आहे त असांजो आवाज़ नथो ॿुधो वञे। काज़ी साहब जन हमेशह महिरबानी रहिया आहिनि। मां ॿियो दफ़ो साईं जन सां इन प्लेटफॉर्म तां ॻाल्हायां पियो
इन उमेद सां ॻाल्हाइण पियो त साईं जन जे माशाअल्लाह हिकिड़ी वॾी हिकिड़ी इमेज आहे मीडिया जे हवाले सां बि, ऐं साईं जन सोशल माण्हू बि आहिनि, त स्पेशली साईं जन खे चवंदा त हिकिड़ो प्रोग्राम असांजे लाइ ऑर्गेनाइज़ कनि जंहिंमें जेको आहे सो हुकूमती नुमाइंदा हुजनि जेके अची अपग्रेडेशन जे हवाले सां साईं जन उन्हनि खां तव्हांजो होस्ट वग़ैरह कनि। ॿियो सर, CM साहिब खां जॾहिं सवालु पुछियो वञे थो त हिननि जी 50 बराबरि तनख़्वाहूं आहिनि, त मां ज़रूरु साईं जन खे इहा ॻाल्हि नोटिस में ज़रूरु आणींदुमि त RRF SSU जेको हिन कराची में असांजा 2 यूनिट्स पुलिस जा कमु कंदा, उन्हनि जूं तनख़्वाहूं सिर्फ़ु 50 बराबरि आहिनि। उहे यूनिट बि उहे आहिनि जेके सिर्फ़ु मिनिस्टरनि जी सिक्योरिटी जे लाइ आहिनि। बक़ाया जेकी असांजी सॼी पुलिस आहे कराची खां वठी जेकाबाद कश्मीर ताईं, उनजी असांजी 30-40 हज़ार जो हिकिड़ो डिफरेंस आहे। पूरे पाकिस्तान जी पुलिस अपग्रेड थी वई आहे। सिंध पुलिस जे लाइ साईं जन जो आवाज़ु, अल्लाह पाक साईं जन खे वॾी ज़िंदगी ॾे, हमेशह हक़ ऐं सच जी ॻाल्हि कई आहे। साईं जन जी महिरबानी थींदी आहे असांजे लाइ आवाज़ु उठाइनि, वॾी महिरबानी। ठीकु आहे रिन साहिबु, असां त इहो ॿुधो त सिंध पुलिस जी पघारूं जेके आहिनि पंजाब जे बराबरि करे छॾियूं, पर तव्हां क्लेम कयो पिया त न सिर्फ़ु 2 यूनिट्स आहिनि कराची में जेके, बाक़ी वरी ज़्यादती आहे इन ते त मतिलबु सरासर हिकिड़े मुल्क में रही करे 2 कीअं पे स्केल ऑपरेट थियनि था। ऑल्दो ही प्रोविंशियल सब्जेक्ट्स आहिनि पुलिस, पंजाब पुलिस, लेकिन सिंध पुलिस खे बिल्कुलु उनजी पघारूं वधाइणु खपनि ऐं अपग्रेड करण वारो मामिलो बि हल थियणु खपे, अपग्रेडेशन जो बि। माण्हुनि जी ॾिसो ज़ाती आहे, डॉक्टर्स सां बि ज़ाती आहे, पुलिस में बि आहे, त जेको हिननि जी प्रमोशन्स जो सॼो सिस्टम आहे उहो मतिलबु हिकिड़ी जी हा मोरल या मोटिवेशन जे शइ में हथ जो उते मेरिट जो या हिकिड़ी माना सवाबदीद आहे गन, कयूं न कयूं छॾियो या केरु थो करे। जी हा, हाणे कंहिंजी अगरि टेक्निकली भई जीअं ॿियनि हुनमें सरकारी हुनमें थींदो आहे त भई हिकिड़े वक़्त खां पोइ हुननि जी प्रमोशन ड्यू थींदी आहे। जी हा, त ही त हाणे रड़ियूं कनि, मुतालबा कनि। हाणे यकीनन रिन साहिबु जेको आहे को पुलिस में को हूंदो, कंहिं न कंहिं रैंक ते साईं हूंदो। असुली तौर ते अगरि सरकार खे बि, सरकारी मुलाज़िमनि खे बि सरकार खे मीडिया जे थ्रू ॿुधाइणो पए त इहो सरकार लाइ हिकिड़ो ख़ुदि सम्झणु घुरिजे ऐं बहितर करणु खपे, पंहिंजी इन सॼी कंप्लेन्स खे एड्रेस करणु खपे। ज़ाती आहे त छाकाणि ॾिसो पुलिस जी ओवरऑल परफॉर्मेंस ते उन्हनि जे एक्शन्स करे एतिरा, लेकिन जेके वीचारा माण्हू कमु कनि पिया, स्पेशली जेके हेठे ग्रेड्स ते कमु कनि पिया, पघारनि में किथां पोइ वरी ॿियो ख़ैर उहो त आउं जस्टिफाई नथो कयां हुन ॿिए कम खे, लेकिन बहरहाल आउं उन्हनि सां बिल्कुलु तव्हां सां इतफ़ाक़ कयां थो, ज़्यादती आहे तव्हां सां, तव्हांजो मसइलो हल थियणु खपे। ऐं बाक़ी तव्हां चओ था त हिकु प्रोग्राम कजे सही, जेके हुकूमत में सियासतदान हुजनि था, कहिड़ी बि हुकूमत हुजे, उहो 5 साल में हिकिड़ो ई दफ़ो आवाम खे जवाबु ॾियणु ईंदी आहे, बसि बाक़ी थोरो टाइम बचियो अथव त हिन दफ़े सुवाल उते ई हल्कनि में करे वठिजो। अच्छा, अॼु जीअं इहा ॻाल्हि हले थी पुलिस जी, त पुलिस मोरल, अॼु हिकिड़ी ख़बर ॾिठी त लाड़काणे वेझो वॾामर में हिकिड़ो मुबैना उहो थियो आहे, पुलिस मुक़ाबिलो थियो जंहिंमें हिकिड़ो ASI ऐं हिकिड़ो एहलकार कुझु जेके आहिनि उहे शहीद थी विया। पोइ अॼु वरी मिंत मेड़ करे ऐं उन्हनि जे जेके लवाइकीन आहिनि उन्हनि तट माण्हू पहुता, हिकिड़ा चङा मुड़ुस, हू चवंदा चङा मुड़ुस पहुता आहिनि, ऐं ग़लती जो रियलाइज़ कनि था पिया। ऐं पोइ इन में हिकिड़ो मतिलबु सुवालु अचे थो त पुलिस जो मोरल छा रहंदो हूंदो जॾहिं ऑन ड्यूटी अगरि पुलिस वारा ईअं डेथ थी वञे। ऐं ईअं इहो तव्हां ख़बर ॾिठी, मूं हिकिड़ी ख़बर ॾिठी अलाए जेकबाद कंदकोट में, त कंहिं मुख़बरी साबित थी वई धाड़ेल जी, माना उन ते बि जिरगो थियो आहे, उनखे 30 लख रुपया लाइ 3 लख रुपया लाइ केतिरा जो ॾंड पियो आहे। त वाक़ई में आईंदा केरु मुख़बरी कंदो हिननि धाड़ेलनि जी ऐं चोरनि जी? अगरि हुननि खे सिक्योरिटी न आहे, केरु हिननि जे ख़िलाफ़ु गवाहियूं ॾींदो कोर्टनि में अची करे? ऐं पुलिस वारा मतिलबु पोइ वीचारा, हुननि खे बि त हयाती ज़िंदगी अज़ीज़ आहे, हुननि जे बि पोयां ॿार बचा आहिनि, पुलिस वारनि बि इंसान आहिनि। त ॻाल्हि ही सॼो ई मां चवां थो न सॼो सिस्टम ई बाक़ी रिन साहिबु जेका आउं वरी वज़ाहत कयां, मूं थोरो ॿिए तरीक़े सां चयो साईं, असां त ज़रूरु चाहींदासीं त जेके ज़िम्मेवार आहिनि उहे TV ते अचनि ऐं तव्हां सभु सवाल कयो, पर उहे ईंदा कोन। तंहिंजे करे आउं तव्हांखे ग़लति आसिरो ॾियणु नथो चाहियां, छाकाणि त हू जवाबु ॾे सिर्फ़ु इलेक्शन वारे ॾींहंनि में थींदा, उन्हनि में तव्हां तयारी वठो पुछण लाइ। जी हा, ॿियो कहिड़े लिहाज़ सां न। अॻिते हलूं था पिया।
त काफ़ी ॾींहंनि खां हिकिड़ी पंहिंजो बहस मुबाहिस ज़िक्र हुई त जस्टिस आयशा मलिक असां पाण डिस्कस बि कयोसीं। अॼु हिकिड़ो तव्हां पहिरां बि ॻाल्हि कई त जुडिशियल कमेटी त अप्रूवल ॾेई छॾियो हुयो, पर सीनियरिटी प्रिंसिपल ते पार्लियामेंट्री कमेटी में वञिणो हुयो। पार्लियामेंट्री कमेटी बि जेको आहे अॼु अक्सरियत राय सां अप्रूव कयो। फारूक एक्स नायक जेके हुतां जा चेयरमैन आहिनि उन्हनि जो चवणु त असां जेको अक्सरियत राय सां अप्रूव कयो, इतफ़ाक़ी राय सां सॉरी अप्रूव कयो आहे जस्टिस आयशा मलिक जी अपॉइंटमेंट सुप्रीम कोर्ट जी जस्टिस। ऐं असां को सीनियरिटी प्रिंसिपल खे ख़राबु न कयो, पर पाकिस्तान लाइ इहा ज़रूरत हुई। बसि यार पाकिस्तान लाइ जेको बि माण्हू जेको कमु करे थो पाकिस्तान लाइ ज़रूरी हुजे थो। असीं त पाकिस्तान में वेठा आहियूं असांखे त, लेकिन मूंखे ॾिसो बिल्कुलु अगरि ख़ातून जेंडर जे हवाले सां ॾिसिजे त मूंखे बि हिकिड़ी पॉज़िटिविटी नज़र अचे थी त असांजी फर्स्ट टाइम जेका एपेक्स कोर्ट आहे उन में हिकिड़ी ख़ातून जज वञी विहंदियूं। लेकिन उहो सीनियरिटी वारो मामिलो जेको आहे उहो त असांजे जेके बार वारा आहिनि वकील साहिबान आहिनि उन्हनि जी तशरीह आहे त ही सीनियरिटी में नथियूं अचनि। और उहो अगरि हिकिड़ो दफ़ो तव्हां हुनखे प्रेसिडेंट ठाहे छॾींदो, हीउ मुस्तक़िल ईअं ई थींदो रहंदो। यस यस या हाणे त मुस्तक़िल ईअं ई थींदो रहंदो, पिछड़ो जा हिकिड़ो चकर जे करे ठही वियो त बसि थी वियो। ऐं सभु अॼु कल्ह खां न बल्कि काफ़ी ॾींहंनि खां जॾहिं खां पार्लियामानी कमेटी माफ़ कजो तव्हांजी ॻाल्हि कटिया थो, मूंखे को हिननि वटां को इहे प्रिंसिपल स्टैंड जी त कॾहिं बि उमेदु न हूंदी आहे माज़रत सां, इस्तेकाक मंज़ूर न थी वञे। जी हा, दुनिया में पार्लियामेंट्स जेके आहिनि ऐं हुनजी कमेटियूं जेके आहिनि तमामु हाई मॉरल ग्राउंड ते फ़ैसिला कंदियूं आहिनि। जी हा, असां वटि बसि जी हा जी हा जी हा असां वटि बसि जी ज़रूरत आहे न जेका ज़रूरत ऐं सभु काफ़ी ॾींहंनि खां 2 ॾींहंनि खां असां वटि हिकिड़ो इहे अरब शहज़ादा जेके आयल आहिनि अछड़ो थर में पंहिंजो जेको करणु ईंदा आहिनि हुननि जे लाइ त अयाशी आहे, उहे चवनि था पंहिंजो हिकिड़ी करणु अयाशी, त उहे आयल आहिनि त उन ते काफ़ी रिस्पॉन्स हले पियो, माण्हू एहतिजाज कनि पिया। अॼु जे ॾींहं ताईं 24 माण्हुनि खे गिरफ़्तार पुलिस करे चुकी आहे, जंहिंमें गवर्नमेंट जी तरफ़ां रिस्पॉन्स इहो थो अचे त हू जेके आहिनि असांजा महिमान आहिनि मौज़ूब क़ानूनी तरीक़े सां आया आहिनि ऐं हो को खून ख़राबु न कंदा आहिनि, गोलियूं वग़ैरह न हलाईंदा आहिनि, हू हुननि जा पंहिंजा हिकिड़ा ट्रेंड बाज़ आहिनि जेके शिकार करे ॾींदा आहिनि। सही ॾिसो शिकार माण्हू चवनि था इट्स अ स्पोर्ट, हिकिड़ी तरीक़े जी रांदि आहे, उहो हाणे माण्हुनि जा पंहिंजा ओपिनियन, आउं त ख़ैर शिकार कयां कोन सो, मूंखे त ॻाल्हि सम्झ नथी अचे। लेकिन बहरहाल ज़ोइनात जेको मूंखे सम्झ न अचे उहो दुनिया में न थींदी हुजे, पंचायती ॻाल्हि आहे। ॻाल्हि इहा आहे त लोकल माण्हुनि छा कयो, लोकल माण्हुनि एहतिजाज कयो त बाबा हिते वाइल्ड लाइफ या असांजे पखियुनि जी तव्हां शिकार न कयो, चाहे उहे बाज़नि सां कनि पिया, चाहे तोप हलाइनि पिया, चाहे गोली हलाइनि पिया। हाणे इहो ई किसो कुझु अरसो पहिरीं जॾहिं मलीर में हिकिड़ो नौजवान नाज़िम जतोई करे थो नाज़िम जोखियो करे थो त हुनखे भोतार इलाइक़े जा सॼे ऐं तशद्दुद करे शहीद करे छॾींदा। नाज़िम जतोई त इहो कयो न, नाज़िम जतोई कहिड़ो जेका बंदूक खईं। हाणे हिन दफ़े अछड़े थर में जॾहिं साॻियो कमु हुते जा ॻोठाणा कनि था त हिन दफ़े सांगड़ जी जेका या सांगड़ ई हूंदी न, सांगड़ एडमिनिस्ट्रेशन हूंदी, त सांगड़ जो DC ऐं SP जेको आहे उहो भोतार थी वञनि था। उन्हनि खे को भोतार मथां फ़ोन कनि था, उहे चवनि था न तशद्दुद करे मारियो न त नाज़िम जोखियो वारो किसो ठही पवंदो, उहो गिरफ़्तार करे छॾिया। रेडिकुलस पीपल, यानी ॻाल्हि आहे त हू असांजा महिमान आहिनि, बाक़ी हुते जेको रहंदड़ माण्हू आहिनि उन्हनि जो हक़ न आहे। हू छाकाणि त पहिरियों उघाड़िया आहिनि, हू वीचारा हुते जा लोकल ग़रीब माण्हू आहिनि, त उहे जेके आहिनि उहो बसि उनखे ॿधी लाकअप करे छॾियो। भई हू महिमान आहिनि, पटका ॿधी आया आहिनि त भई महिमान आया आहिनि त बिस्मिल्लाह, पर हाणे महिमान अची अगरि छा लोकल माण्हुनि खे एहतिजाज जो बि हक़ न आहे छा? एग्ज़ैक्टली। हुननि छा कयो? हुननि जेके महिमान सॻोरा आयल आहे उन्हनि ते को हमिलो कयूं, को उनखे नुक़सानु पहुचायूं, छा कयूं? भई DC SP सांगड़ जेको आहे हिननि DC SPs में ऐं हीअ जेको मलीर वारा भोतार वारनि में कहिड़ो फ़र्क़ु आहे? मेंटेलिटी त साॻी आहे, सिर्फ़ु DC SP आहिनि त सम्झनि था तशद्दुद कंदासीं त वरी ॻिची में न अची वञे। सो आई डोंट अंडरस्टैंड, असां पंहिंजे माण्हुनि खे इज़त ॾियणु कॾहिं सिखंदासीं? DC SP खे रुॻो बसि हुनजी हू अखियुनि में हू जो रियाल या धर्म फिरी अचनि था त हू चवनि था त हो फलाणा अची विया तंहिंजे करे। अरे बाबा अची विया त अची विया यार, त लोकल माण्हुनि खां वधीक मोतबर आहिनि छा? एग्ज़ैक्टली। असांजा माण्हू कीअं घटि मोतबर आहिनि? रेडिकुलस। ऐं मतिलबु सिंध गवर्नमेंट कीअं थी टॉलरेट करे अहिड़ा छो लॻारायो वञनि था? आई डोंट नो केरु आहिनि हुते DC SP ऐं कंहिं ज़ाहिर SSP या DC कयो हूंदो, ज़ाहिर गिरफ़्तारी त SS पुलिस कई आहे। सो मतिलबु को त यार पंहिंजे माण्हुनि लाइ बि त किथे बीहो, ख़ुदा खे वञो। पंहिंजे माण्हू जेके आहिनि मोतबर न आहिनि, मोज़िज़ न आहिनि, बाक़ी जेके ॿाहिरां आहिनि उहे सभु मोज़िज़ आहिनि।
ऐं सिर्फ़ु एहतजाज करण ते। कॉलर सां गॾु बाबर मरी सांगड़ मां। जी मरी साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम, कायद साहब खे सलाम हुजे। वालेकुम सलाम। सर, अर्ज़ु मुंहिंजो इहा त जेके टीचर अपॉइंट थियल आहिनि शुरू खां वठी, जेके सिटी जा आहिनि त माण्हू उन्हनि खे सिटी में रखे, जेके यूनियन में आहिनि त उन्हनि खे यूनियन काउंसिल जे त रखे, त पर असांजे शहर जा जेके बि टीचर आहिनि उन्हनि खे एतिरो परे रखियो वियो आहे, मां यकीन कोन कंदो त 70 किलोमीटर परते। हाणे जेकॾहिं ॿिए ॾींहं ते उन्हनि खे मजबूरी में मोकल सीएल करणी थी पए, तॾहिं बि यानी की उहो कोन थो करे सघे हुते। हाणे 70 किलोमीटर परते वञी करे हुते दरख़्वास्त रखे अचे, वरी वापसि अचे त बायोमेट्रिक वारा अचनि था त उन्हनि जा नखरा वरी संदा आहिनि, असां बायोमेट्रिक कोन कंदासीं तव्हांजी। ऐं उन हिसाब सां काज़ी साहिब खे मुंहिंजो इहो ई यानी की सुवालु आहे त काज़ी साहिब सिर्फ़ु एतिरो ई चवनि त यानी की यूनियन पंहिंजो यूनियन काउंसिल जे हिसाब सां यानी की टीचरनि खे रखियो वञे। ॿियो ठीकु आहे। ॿियो बि कॉल सरफराज़ हुसैन लगारी हैदराबाद मां। जी लगारी साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम यासिर साहब ऐं साईं काज़ी साहब खे सलाम। वालेकुम सलाम। साईं, मुंहिंजो काज़ी साहब खे हिन समीशन खां हटके हिकिड़ो ॿ सुवाल आहिनि। हिकु त इहो जेको हींअर अॼु जेको कोविड जी जेका हालत कंडीशन्स थी वई आहिनि तमामु सीवियर थींदी पियूं आहिनि ऐं जेको 14% ताईं तक़रीबन थी वियो आहे। ऐं हिन जे लाइ हिकु त मां काज़ी साहब खे हिकिड़ो चवंदुसि इहो त महिरबानी करे साईं जो आवाज़ु वॾो माशाल्लाह तमामु घणो ॿुधो ईंदो आहे ऐं माण्हू असरु रखंदा आहिनि, ख़ासि करे असांजे जेके इंटीरियर सिंध जा माण्हू आहिनि त काइंडली उहे ॿियो न त भला घटि में घटि मास्क पाइनि, सोशल डिस्टेंसिंग कनि या वैक्सीन हणाइनि। हिकिड़ो काज़ी साहब खे मुंहिंजो अर्ज़ु साईं इहो थोरो पंहिंजे तरफ़ां हिकिड़ो अगरि महिरबानी करे कुझु हिकिड़ो चई छॾनि माण्हुनि खे, हिकिड़ो पैगाम ॾेई छॾनि। ॿियो मुंहिंजो अॼु ते हिकिड़े मीडिया रिपोर्ट्स मुताबिक़ मशहूरु मरूफ़ होस्ट आहिनि नादिया ख़ान साहिबा, त उन्हनि का वीडियो ठाहे सोशल मीडिया ते अपलोड कई आहे शर्मिला फारूकी जी वालदा जी, त उहो शादी में को उन्हनि खे मिलिया, मुलाक़ात थी वई छा, त उन ते शर्मिला फारूकी जो मींहुं टाइमली से बयानु ॾिठो पिए त उन्हनि चयो आहे त मां FIA में वेंदुसि, छो जो हुननि मुंहिंजी मदर जी जेका असांजा बेइज़ती कई आहे ऐं तज़दीक कई आहे उन वीडियो में, ऐं मां FIA में वेंदुसि इन ख़िलाफ़। त काज़ी साहब खे चवणो आहे त इहो छा माना ही गवर्नमेंट वेठा आहिनि ऐं इहे हिकदमि हाणे FIA में वञनि त इहो साइन ई कीअं थो ॾिसे काज़ी साहब? महिरबानी। साईं मरी साहब जेको पहिरीं चयो त बिल्कुलु सही, यूनियन काउंसिल थियणु त इहो ई खपे त लोकल टीचर्स अपॉइंट थियणु खपनि ऐं उन्हनि जी पोइ ट्रांसफर्स न थियणु खपनि, पर असां वटि इएं नथो थिए। असां वटि रखिबो आहे हर कंहिंखे पोइ शहर में पोस्टिंग खपे त उहो ॻोठनि जा ॿाराणियुनि जा स्कूल या हॉस्पिटल्स या उहे ख़ाली पिया हूंदा आहिनि। लेकिन ज़ाहिर आहे मिडल ऐं हायर स्कूल्स जेके आहिनि हर यूनियन काउंसिल में न आहिनि त पोइ तालके में हुजणु खपनि, डिस्ट्रिक्ट में हुजणु खपनि। पर थिए ईअं ई थो त रहनि था कराची में या हैदराबाद में, कोटा वठी वञनि था सांगड़ जी या घोटकी जी, पोइ चवंदा न असांजी ट्रांसफ़र करे। हा, अगरि लेडी डॉक्टर टीचर आहे या डॉक्टर आहे त ठीकु आहे, पोइ जीअं पंजाब में हिकिड़ो सिस्टम थियल आहे त हिकिड़ो पूरो परफॉर्म आहे। अगरि टीचर खे ट्रांसफ़र कराइणी आहे त उनमें पूरो हुनखे भरे ॾियणो आहे, सिफ़ारिशनि सां कमु सिर्फ़ु नथो हले, उहो ॿुधाइणो पवंदो त छो भई शादी थी वई आहे त कोई निकाहनामो गॾिजे त ताज़ी शादी थी वई आहे, मुंहिंजो मुड़ुसु सुते थो रहे, वेडलॉक पॉलिसी हूंदी आहे न, सभु कुझु त उनजो को सिस्टम हुजणु खपे। आई एग्री विथ यू त ही परे पोस्टिंगूं बसि सज़ा तौरु या सियासी मुखालफ़नि खे तंग करण वारो किसो बि हूंदो आहे हिन में। जी हा, घणो करे। अच्छा, लगारी साहिब जेका ॻाल्हि कई त कोविड साईं वॾो ज़ुल्म आहे। मुंहिंजे चवण ते अगरि माण्हू कनि त मां त पहिरें ॾींहं खां रेडियूं कयां थो, पहिरीं अॻु में त ही वैक्सीनेशन न हुई, ख़ुदा खे मञो ही वैक्सीनेशन करायो साईं। ऐं त हाणे मिनथूं कयां थो, इलाजु कयां थो सिंध जे माण्हुनि खे त यार ही न आहे को साज़िश कोन्हे क़िबला, ही को साज़िश कोन्हे साम्राज्य जी, इन सां को न नामर्द थींदो, न हिन सां को ॿारनि जो को इशू थींदो, न थींदो। भला मूं हाणे उहो बि लॻाराए वरितो आहे बूस्टर बि, ऐं न को हिन सां को साम्राज्य जी साज़िश न आहे। ईअं ई ॻाल्हि आहे जीअं पोलियो जा ड्रॉप्स ॿारनि खे पहिरीं कुझु तालिबान न पियारणु ॾींदा त हिन सां अलाए छा थींदो, काफ़रनि जी फलाणनि जी साज़िश आहे। ही को साज़िश कोन्हे। माण्हू कोविड जे लाइ पंहिंजो लॻाराइनि साईं, जेके डोज़ आहिनि ज़रूरु लॻाराइनि।
ॿी ॻाल्हि त लॻे साहिबु मूं इहे न विडियो ॾिठी आहे न शर्मिला साहिब जी, मां बि न ॾिठी आहे साईं छा विडियो आहे, त मूंखे ख़बर ई न आहे किसो छा आहे त ऐं शर्मिला साहिबु छा चयो आहे, सो आउं हिन ते कॉमेंट न कयां, बहितर आहे ॾिसी वठां छा आहे त पोइ आउं कॉमेंट कंदुसि। ठीकु आहे साहिबु। सभु गवर्नमेंट जेको कल्ह फवाद चौधरी साहिबु अनाउंसमेंट करे विया त असां जेको आहे गवर्नमेंट वरी ॿीहर चई विया त ऑपोज़िशन सां असां ॻाल्हाइण लाइ तयारु आहियूं, जंहिंमें हू चवंदा त असां इलेक्शन रिफॉर्म्स जुडिशियल रिफॉर्म्स, पर हिन हिकिड़ी नई ॻाल्हि बि एड करे छॾी छो त असां चेयरमैन नैब जी बि गवर्नमेंट ते ॻाल्हाइण लाइ तयारु आहियूं। फवाद चौधरी साहिबु चए थो त आउं हुकूमत जो तर्जुमान जेको ॻाल्हायां थो हुकूमत जी ज़बान हुजे थी, मूंखे नथो लॻे मिड़ई उहो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो ठाहे थो पॉलिटिकल स्पेस ठाहे थो फवाद चौधरी साहिबु, हाणे मूंखे बिल्कुलु दुश्मन कंसीडर न कयो वञे, ख़बर आहे छो थो करे, लेकिन इहो आहे त हू गवर्नमेंट अपोज़िशन सां हाणे ॻाल्हाइण में चाहींदी त इट्स टू लेट, हाणे अपोज़िशन छो ॻाल्हाईंदी? जी उहा ई ॻाल्हि आहे न, हाणे ऐं रोज़ तव्हांजो लीडर वेही उनखे घटि वधि चए चोर डाकू फलाण ढिमकाण, वरी हुनजो हिकिड़ो वज़ीर चए त अचो ॻाल्हियूं कयूं, इहो थोरी थींदो आहे। ऐं हाणे जॾहिं हू 3.5 साल गुज़ारे आया आहिनि, मञी वठूं त हींअर वधि में छा आहे, सो वधि में छा आहे, हाणे अगरि अपोज़िशन पाण हिकिड़े मिंट लाइ नवाज़ लीग या पीपल्स पार्टी या JUI या इहो थी सोचूं उन्हनि जे पारां, चए त भला हाणे हीउ छा उहो हाथी निकिरी वियो आहे, बाक़ी पुछ, बाक़ी 1.5 साल 1.25 साल, ऐं 1.5 साल में बि जेको आख़िरी 6 महीना हूंदा हूंदा इलेक्शन, उहो इलेक्शन जी बल्कि हाणे त सम्झा थो 6 महीना गुज़रनि, आख़िरी सॼो साल इलेक्शन हूंदो। जी हा जी हा। सो ही अगरि त लोकल बॉडीज़ थियनि थियूं, बल्दियाती इलेक्शन्स थींदा त पोइ त इलेक्शन ई इलेक्शन आहे, बल्दियाती इलेक्शन ख़तम ई कोन थींदा त जनरल इलेक्शन जो माहौल जुड़ी वेंदो। सो हींअर ॻाल्हियुनि जो त को मौसम ई कोन्हे। जी हा, को मौसम ई न आहे। ठीकु आहे। ऐं सभु अॻिते हलो था पिया त ॿ इंटरनेशनल ख़बरूं जेका हिकिड़ी त असां कल्ह डिस्कस कई हुई त अबू धाबी में जेको आहे उहो हुतिन सॉरी दुबई में दुबई में हुतिन जेको आहे उहो ड्रोन अटैक करे ॾिनो, जंहिंमां हुननि वधीक रिस्पॉन्सिबिलिटी त क्लेम कई, वधीक को रिस्पॉन्स न ॾिनो, पर पोइ अॼु जेको आहे प्राइम मिनिस्टर साहिबु अबू धाबी जे वली अहद सां मुलाक़ात कई आहे, टेलीफोन ते राब्तो कयो आहे, हुननि कंडेम कयो आहे हुतिन जे अटैक खे, ऐं गॾोगॾु इसराइल जेको आहे उहो UAE खे सिक्योरिटी ऐं इंटेलिजेंस जी पेश करे। अच्छा, मूंखे दुनिया ज़ाहिर आहे असां वटि दुनिया इहा ई आहे, मूंखे को ख़ुशफ़हमी न आहे, पर अमेरिका, फ्रांस, बर्तानिया खां वेंदे पाकिस्तान ताईं सभिनी कंडेम कयो आहे त हुसीज़ या हुतीज़ जेको उनखे प्रोनाउंस कयो था, उन्हनि जो UAE ते अटैक क़ाबिल मज़म्मत आहे। ठीकु थी वियो, जेको यमन में हुसैन सां करियो पिया, एग्ज़ैक्टली उहो ठीकु आहे, यानी कल्ह हुननि आऊं त कंहिं बि वॉयलेंस जे त उन हक़ में न हूंदो आहे, लेकिन हुसीज़ अगरि हिते UAE ते कयो आहे ड्रोन अटैक जंहिंमें 3 माण्हू मरी विया, यकदम जेको रिएक्शन आयो आहे त यमन ते बमबारी थी आहे, उनमें हिकिड़े घर जे 11 भातियुनि सूधो 20 माण्हू जेके आहिनि मारे छॾिया अथनि। जी हा, उनजो केरु कंडेमिनेशन न कंदो। जी हा, उहो त बिल्कुलु जाइज़ आहे। ज़ाहिर आहे दुनिया ईअं ई आहे न सही, दुनिया भले चवनि था गोरा आहिनि, वेस्ट आहे, अलिफ आहे, ढिमकाण आहे, ह्यूमन राइट्स, ह्यूमन वैल्यूज़ कुझु बि न हूंदो आहे, पंहिंजा इंट्रस्ट हूंदा आहिनि। जी हा, ज़ाहिर आहे, जीअं असां वटि थींदो आहे हर कंट्री। जी हा, मतिलबु ॿी त बाक़ी त हूंदियूं आहिनि ॻाल्हियूं, ख़बरूं करे थो, बाक़ी आहिनि ख़बरूं। सो बाक़ी ही जेके ज़ाहिर इसराइल ताज़ो UAE जो वेझो थियो आहे, त हाणे चवंदो त भई UAE जी सिक्योरिटी मूंखे ॾियो, कहिड़ी ख़बर सुभाणे सऊदी अरब जी सिक्योरिटी बि घुरे इज़राइल, असीं करे था ॾियूं। ज़ाहिर आहे हुन टेक्नोलॉजी आहे, वेपन आहे, त ही शेखनि वटि जाम पैसो आहे, थींदो। लेकिन सवाल इहो आहे त एवरीबडी नोस के हू जेके ट्राइबल हुतीज़ आहिनि या हुसीज़ ओके, ये जेके क़बाइली आहिनि हुसीज़, ज़ाहिर ही ईरान बैक्ड आहिनि। ये ड्रोन जेको आहे इहो अहिड़ी सोफिस्टिकेटेड ड्रोन्स जेके हुननि जी एयर स्पेस में घिड़ी बि विया आहिनि, त थोरी सो इहो सम्झणु खपे न। सो मूंखे सम्झ में इहो नथो अचे त ईरान जॾहिं हींअर चाइना सां हुनजी 25 सालनि जी हिकिड़ी रिलेशनशिप क्रिएट थिए पई, ऐं ॿिए पासे हू G8 G7+1 उहे बि G5+1 हा, उहे बि चवनि था त ॻाल्हियूं ईरान सां रिस्टोर थियनि पियूं, त शयूं लास्ट मिनट ते हिक ॿिए खे प्रेशर में आणण जी ॻाल्हियूं थियनि पियूं, ऐं लास्ट मिनट ते हिकिड़ी पोज़ीशन ऑफ पावर सां नेगोशिएशन ॾेई वेंदियूं, पर ही शयूं नेगोशिएट थींदियूं, ऐं सम्झां थो नेगोशिएट थींदियूं इहे ॻाल्हियूं। वरी सभु ईरान में काथे न काथे मतिलबु पाण खे छा ॿिन्ही सुपर पावर्स जे विच में फसाइण थो वञे, छो ईरान सिर्फ़ु ईरान न आहे न यासिर, ईरान सॼे मिडल ईस्ट खे इन्फ्लुएंस करे थो। करे थो,
राइट फ्रॉम द बॉर्डर्स ऑफ सऊदी अरब, तव्हांजो इराक, तव्हांजो सीरिया, यू नो यू नेम इट, लेबनान, ईरान जेको आहे हिकिड़ो वॾो हिकिड़ो मुल्क जो नालो न आहे न, जी हा जी हा, हुन सॼे बेल्ट खे इन्फ्लुएंस करे थो। जी हा जी हा। ऐं पोइ ही हुसीस त हू जेको सी रूट आहे जिथां ऑयल मूव थिए थो, यमन वारो, जी हा, उते बि प्रॉब्लम क्रिएट करे सघनि था। अक्सर मसलो त सॼो इहो ई आहे न, त उते ई प्रॉब्लम करे सघंदा। ठीकु आहे अली साहब, वरी महिरबानी अली साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, वरी मिलंदा ईंदड़ प्रोग्राम में। तव्हां